सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तंहिंजे करे नए साल जी शुरूआत असां जेका बि कयूं उहा कयूं जेका असां में कॉन्फिडेंस पैदा करे, जेका असांखे डेवलप करे, जेका असांखे थोड़ी पंहिंजी सोच ॾे, जेका असांखे कुझु पंहिंजा अंदाज़ ॾे, असांखे कुझु पंहिंजूं बहितरियूं ॾे। तंहिंजे करे असां उनखे चङे नमूने खणी करे अचूं। हक़ीक़त में हिकु हिकु सेकंड वॾे कमाल जो हूंदो आहे ऐं नए साल में हक़ीक़त में सेकंड जी अहमियत जो पतो पवंदो आहे। हिकु सेकंड जे लाइ सभिनि जूं अखियूं घड़ियाल में हुजे, सिर्फ़ु हिकु सेकंड जे लाइ सभिनी जूं अखियूं घड़ियाल में हुजनि। कमाल हिकिड़े सेकंड जे में ऐं हिकु सेकंड अगरि एतिरियूं ख़ुशियूं ॾेई सघे थो, एतिरो इंजॉय करे सघे थो, त पोइ असांखे केतिरा ॾींहं, केतिरा हफ़्ता, केतिरा महीना, केतिरा साल मिलंदा आहिनि। असां पंहिंजे जीवन खे केतिरो ख़ुशियुनि सां भरे सघूं था, केतिरो पंहिंजो पाण खे ऊचाई ॾेई सघूं था, केतिरो पाण खे बहितरियूं ॾेई सघूं था। ऐं उनजे लाइ असां सिर्फ़ु पंहिंजे वक़्त जे क़दुरु खे ज़रूरु ॾिसूं। ऐं उनजे लाइ असां सुबुह जो जंहिं वक़्तु उथूं, सभ खां पहिरीं सां मालिक जो शुक्र कयूं, उन सचे साईं जी रहमत जे अॻियां पहिरियों जो दर्शन करे, उनजो हथ जोड़े, उनजी आशीर्वाद वठूं त मालिक तुंहिंजो शुक्र आहे असांखे हिकिड़ो नओं ॾींहुं तूं सुबुह जो सवेर ॾिनो। केतिरा हूंदा आहिनि जेके उथंदा बि कोन, उन असांखे नओं ॾींहुं ॾेखारियो। जंहिं नओं ॾींहुं, नओं सुबुह ॾिनो, नई रोशनी ॾिनी, मालिक इहो ॿुधाए रोशनी सां गॾु असांखे ओतिरो सम्झ, बुद्धि ऐं ज्ञान बि ॾे, जीअं असांखे अहिड़ी सम्झ अचे जे इन रोशन ॾींहं खे असां पंहिंजे जीवन खे रोशन करे सघूं, पंहिंजी ज़िंदगी खे रोशन करे सघूं। असांजो सभु कुझु बहितर ऐं उन अरदास सां असां पंहिंजे ॾींहं जी शुरूआत कयूं। ऐं पोइ वरी शाम जो सुम्हण वक़्तु उन वक़्तु छड़ो पंहिंजो पाण कंहिंसां बहितर कयो, केतिरो वणंदड़ चयो, केतिरो न वणंदड़ चयो, केतिरो मुंहिंजा अमल, पोइ जेके जेके नेगेटिव पॉइंट अचनि, जेके जेके ग़लतियूं, ख़राब वीचार अचनि, असां उनजे लाइ सॉरी करूं, असां उन खे ॿाहिरि करे छॾूं। जॾहिं पंहिंजो पाण खे रियलाइज़ थींदो त मूंखां ग़लति थी आहे ऐं असां उनखे सॉरी कंदासीं, त पोइ उहा असांजो पंहिंजो पाण ख़तमु थी वेंदी। जेकॾहिं पंहिंजी ग़लती ते पाण ॾटिया रहंदासीं त पोइ उहा अञा घर करे वेंदी। तंहिंजे करे असां पंहिंजी ग़लती खे हर रोज़ु पाण रियलाइज़ कयूं, जेका चङाई कयूं, जेको बहितरी कयूं, उनजे लाइ उन सचे साईं जो धन्यवाद कयूं, शुक्र कयूं त मालिक जंहिं मक़सद सां मूंखे जीवन मिलियो, मूंखे रहमत कर मां उन तरफ़ पंहिंजो क़दम वधायां। छाकाणि त जनम असांखे पर्सनैलिटी डेवलप करण लाइ मिलियो आहे, ज़िंदगी खे बहितर करण लाइ मिलियो आहे, ख़राबु करण लाइ मिलियो ई न आहे। जीअं उन डॉक्टर लाइ असां चयोसीं, उन चयो असांखे रूह उनखे चयो, एतिरा चयूं असांखे जेको मिलंदो आहे इन खे त इंसान थी करे पंहिंजो पाण खे बहितर इंसान साबित करे अचो, इन खे असांखे मौक़ो मिलियो आहे। असांखे मौक़ो ई जॾहिं चङो थियण लाइ मिलियो आहे, बहितर थियण लाइ मिलियो आहे, इन खां मथे कुदरत असांखे छा ॾींदी? उन असांखे मोकिलियो ई चङे थियण लाइ, ख़राबु थियण लाइ उन असांखे मोकिलियो ई न आहे। अगरि उन ग़लति लाइ न मोकिलियो त असां उहो ग़लति थिए बि छो, असां ओतिरो चङो कयूं। ऐं जॾहिं असां उनखे सम्झी करे हलंदासीं, हिकु हिकु सेकंड जो अहसासु थींदो, ऐं पोइ वक़्तु
जेको बि वक़्तु ॾींहं जो चमकंदो आहे ऐं राति जो ऊंदहि थींदी आहे। पर पोइ जॾहिं असांजो जीवन चमकंदो आहे त पोइ ॾींहुं हुजे या राति हुजे, हाणे ॾींहुं वियो राति आहे, जॾहिं राति आहे सचे साईं जी दामन में वेठा आहियूं तो सचे साईं जी चमक ऐं रोशनी में अॼु पाण सभु चमकंदा पिया आहियूं, सभु बहितर थींदा पिया आहियूं। जॻह जो ऊंधी चमक ऊंधी रामत यानी वह नाम ध्यान सत्कर्मन सत्संग जी ज्योति सचे साईं जी एतिरी चमकंदी आहे जो एतिरा साल गुज़री विया लेकिन अॼु बि राति खे रोशनी में तब्दील नहीं करे छॾंदी आहे। पोइ सॼो पूरो जीवन चमकी उथंदो आहे। तंहिंजे करे 9 साल सिर्फ़ तारीख़ बदलजो न पर जीवन बदलजण वारो हुजे। तंहिंजे करे 2024 साल जेके बहितरीन चङायूं पंहिंजो सॼो साल ॾिनो ऐं उन में जंहिंमें पाण सभु उन सचे साईं जी रहमतुन में शामिल थिया आहियूं। सो उन मालिक दर इहा ई अरदास त पाण सभिनी खे अहिड़ी सुमत ऐं रहमत बख़्शे जो जंहिं सिक श्रद्धा प्यार प्रेम सां उन सचे साईं जी रहमतुन में ईंदा आहियूं, जंहिं उमंग उत्साह सां उन मालिक जी रहमतुन में वहींदा आहियूं ऐं नए साल खे मल्हाईंदा आहियूं। सो उन उमंग उत्साह सां असां पूरे साल खे सार्थक कंदासीं, बहितर कंदासीं ऐं पंहिंजी वृत्ति खे संवारे हिकु हिकु सेकंड खे मालिक जी रहमत में लॻाईंदासीं ऐं पोइ हमेशह चङाई बहितरी कंदे सदाई पाण बि ख़ुशि रहंदासीं ऐं सभ खे ख़ुशहाली ॾाई सॼे संसार खे बहकाईंदासीं। सो अॼु प्यार भरे अवसर ते सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम रारकी साहब जे तरफ़ां नए साल जी शुभ शुरुआत जे प्यार भरे अवसर ते आशीर्वाद शुभकामनाऊं वादान सचो सतराम सचो सतराम।